अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाल आबरू अयां फरहा औरंगज़ेब। सफ़ा पर एक नज़र हेडलाइंस पे। सऊदी वली अहद जो वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां फ़ोन ते राब्तो बितरफ़े सहकार वधाइण ते इत्तफ़ाक़। शहज़ादा मोहम्मद बिन सलमान वज़ीर आज़म विच में गडियल दिलचस्पी वारनि मामलनि ते बि ॻाल्हियूं। मुल्की आइन ऐं कानून जी पासदारी करण घुर्जे। मीडिया सियासतदाननि जा गैर मुनासिब लफ़्ज़ न नशर करे। PTI माण्हुनि जी तफ़रीह लाइ मेलो लॻाईंदी आहे। जलसनि में ॻाइण ऐं वॼाइण सां कुझु बि नाहे थींदो। इमरान ख़ान जी ॻाल्हियुनि ते खिली सघिजे थो। ग़ुलाम असां न पर न्याज़ी साहब पाण आहे। नंढी चूंड में ज़ाब्ता इख़लाक़ ते अमल करणु घुर्जे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। सियासी टकराव वधियो त सियासतदान बि निशाने ते हूंदा। नवाज़ शरीफ अचे या न अचे को बि फ़र्क़ु नथो पवे। मईशत तबाह कंदड़ सियासतदान वाउखा थी चुका आहिनि। शहबाज शरीफ मीसा खे मईशत बदिरां मीसा खे जमहूरियत करे। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद जो बयान चवे थो शफ़ाफ़ चूंडुनि जो वक़्तु तय कयो या फ़ैसिलो आवाम करे। बलोचिस्तान में तूफ़ानी बरसात तबाही मचाए छॾी। मुख़्तलिफ़ वाक़िअनि में वधीक 8 ॼणा फ़ौत। फ़ौतियुनि जो अंग 198 थी वियो। 19,000 खां वधीक घर मुतासिर। 5,000 घर मुकमल तौर तबाह थी विया। कोहे सलमान ऐं बलोचिस्तान मां ईंदड़ ॿोॾि सबबि तोनसा जा 10 ॻोठ पाणी हेठि। तोनसा जो क़बाइली इलाइक़नि सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो सिलसिलो जारी। दादू, राधण, सकरंड, काज़ी अहमद, कंबर, मुंज दड़ो, गुलाब लगारी, ठरी मीरवा, टंडो मीरअली, उडेरो लाल, कंडियारो, टंडो बागो ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात जो वसकारो। गर्मी जो ज़ोर टुटी वियो। सिंध में बरसात जो हिकु ॿियो सिस्टम असरअंदाज़ थियण लाइ तयार। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में 24 कलाकनि दौरान झोड़ाली मौसम रहण ऐं वक़्फ़े वक़्फ़े सां हल्की बरसात जो इम्कान आहे।